मुंबई थाना में आना है जंहिंजो नालो लिखियल आहे ॾिसंदा बाबा भोजराज केवानी। उन सिंधी में हिकु किताबु लिखियो आहे जंहिंमां कुझु लाइन्स तव्हांखे पोइ ॿुधायां थी। विमोचन थी रहियो आहे त असां लाइ ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अॼु असां सिंधी असांखे ख़ुदि खे पतो कान्हे कि असां छा ॻाल्हायूं था पिया ऐं पंहिंजी भाषा भुलाए करे असां हमेशह ॿी भाषा ॻाल्हाई आहे। त अॼु थोरो टाइम रुकी तव्हांखे पतो पवंदो कि किताब में छा आहे कि पीछे जाना और थोड़ा पास पास थोड़ा सा किताब सर नीचे सोचो आहे कि वाकई सिंधी भाषा केतिरी मिठी आहे। इन भाई साहब असांखे ॿुधायो आहे बरिश्त जे बागनि जी ॿोली, बरिश्त जे बागनि जी ॿोली, शब्द शब्द में माखी मिसरी ॻाल्हाईंदे आसूसियूं भाइयूं, असीं ॻाल्हाईंदे आसूसियूं भाइयूं, ख़ुदि ते बि मन पवे छड़ी अमृत मिठा बचन खिमायूं। बोली में संतन जूं दुआऊं, बोली में संतन जूं दुआऊं। बहुगुणिया बोली सिंधी, बहुगुणिया बोली सिंधी, कहिड़ा न सिंधी खुश नसीब आहियूं, कहिड़ा न सिंधी खुश नसीब आहियूं। सिंधड़ी के वञण वारा स्वामी जी ॿुधायो। स्वामी जी आपने बताया आप गए तो आप अभी मैं सिंधी में कुछ पढ़ रही हूँ। सिंधी ते वञण वारा, सिंधड़ी ते वञण वारा मूंखे बि वठी हलिजो, पर सिखां सिंध लाइ मूंखां सवाइ न वञिजो। मुंहिंजी आहे जनम भूमि पल थी दिलि संभाले, मुदत खां दिलि खे माणी सिंध सिंध पेरी पुकारे। मुदत खां जन जे मेले ते था ख़ूब सिंधी सरगर्म रहनि, किन खे झूलेलाल लाइ श्रद्धा ऐं ॿिए खे नाले लाइ मरे। ॿोली वञे थी पहुते पवंदी, हीन ॿोली जी सार रहनि, झूलण जा श्रद्धालु निमाणी काश सिंधी ॿोली सां जुड़े। झूलण जा श्रद्धालु निमाणी काश सिंधी ॿोली सां जुड़े। मूर्ति गुर गुर में लॻायूं, कीर्ति संत कंवरराम जी, स्वामी शाह सचल जी गायूं, इष्ट देव साईं झूलेलाल जी मूर्ति घर घर में लॻायूं। कीर्ति संत कंवरराम जी, स्वामी शाह सचल जी गायूं, बहादुरी सम्राट दारक सेन जी जवाननि जी दिलि में लॻायूं। बहादुरी सम्राट दारक सेन जी जवाननि जे दिलि में लॻायूं। वीरता शहीद हेमू कालाणी जी दुनिया भर में फैलायूं। चेटी चंड जा मेला लॻनि, होली तस्लीमी ॾींहुं मनायूं। संतनि महापुरुषनि खे यादि करे ईअं खिमाड़ी सिंधियत वधायूं, ईअं खिमाड़ी सिंधियत वधायूं। मैंने दुआ की सरकार ने जो हमें संकल्प किया था
का दानवीर पकड़ी दीपक सुल्तानी परिवार हमारे नानवी क्षेत्र के नागेगा परिवार की बच्ची को ब्रेन हेमरेज हो गया था। दूसरा हमारे समाज में स्कूल में जो बच्चा पढ़ रहा है नहीं है किसी तरीके से इलाज करने